अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा। सबका पिरा एक नज़र हेडलाइन ते। परॾेही विज़ारत जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी चयो आहे त अफ़गानिस्तान में मौजूद दहशतगर्दनि जे नेटवर्क खे भारतीय माली सपोर्ट मिली रही आहे। पाबंदी पियल बलूचिस्तान लिबरेशन आर्मीअ खे बि भारत माली इमदाद ॾिए पई। अफ़गानिस्तान सां जंग नथा चाहियूं। अफ़गान तालिबान खे पाकिस्तान सां सुठनि लाॻापनि या दहशतगर्दनि जी हिमायत मां हिक जी चूंड करणी पवंदी। इस्लामाबाद हफ़्तेवार ब्रीफिंग दौरान परॾेही विज़ारत जे तर्जुमान चयो आहे त अफ़गानिस्तान जा दहशतगर्द ग्रुप पूरे ख़िते में मौजूद आहिनि। बदख्शां समेत केतिरनि ई हंधनि ते अफ़गान तालिबान ऐं मुख़ालिफ़नि में चकरुनि जा इतला आहिनि। उमीद आहे त अफ़गान जा डोनर उन ॻाल्हि खे यकीनी बणाईंदा त संदन इमदाद दहशतगर्दीअ में इस्तेमालु न थिए। पीपल्स पार्टी पारां आज़ाद कश्मीर जे चूंडुनि में हिकु भेरो ॿीहर धांधलीअ जा इल्ज़ाम। पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी नयर बुखारी चयो आहे त मीरपुर डिवीज़न जूं 4 सीटूं ज़बरदस्ती पीपल्स पार्टीअ खां खसियूं वयूं। नून लीग जबर सां आज़ाद कश्मीर जे इलेक्शन खटी। धांधलीअ सां पीपल्स पार्टीअ खां सीटूं खटे इलेक्शन में ॾाढ जी रिवायत वधी वई आहे। इस्लामाबाद में पीपल्स पार्टीअ जे अॻुवाण सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नयर बुखारी चयो आहे त इलेक्शन में धांधली जो बुनियाद राणा सनाउल्ला जे बयान सां रखियो वियो। मरहलेवार चूंडूं कराइण बि धांधलीअ जो हिसो आहिनि। पाकिस्तान में हुन खां अॻु कॾहिं बि मरहलेवार इलेक्शन नाहे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मोहसिन नक़वी जे बयान खे अहमियत न ॾियणु घुर्जे। नवनि सूबनि जो तरीक़ेकार आइन में मौजूदु आहे। सिस्टम खे नाकाम चवंदड़ हिकु भेरो थर ज़रूर घुमी ॾिसनि। कराचीअ में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त एहतजाज जो सभ खे जमहूरी हक़ आहे। एहतजाज जो हिकु तरीक़ेकार हुजणु घुर्जे। रोड बंदि थींदा त कानून ज़रूर हरकत में ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे दौरे ते अॼु सऊदी अरब रवानो थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। पाक सऊदी लाॻापनि समेत ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। वज़ीर आज़म जी मसरूफ़ियतुनि सबबि वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी कयो वियो। कराची जी अदालत वापारी मीर रज़ा जे वारसनि पारां क़बरकुशाई लाइ दाख़िल करायल दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत तरफ़ां क़बरकुशाई लाइ सेक्रेटरी सिहत खे टीम जोड़ण जी हिदायत। अदालत चयो आहे त जेतिरो जल्दी थी सघे मीर रज़ा जी क़बरकुशाई कई वञे। IG सिंध जावेद आलम ओढो चयो आहे त पुलिस ऐं वकील इंसाफ़ जे निज़ाम जा अहम हिस्सा आहिनि। तंहिं करे ॿिन्ही धुरनि खे गॾिजी कमु करणो पवंदो जीअं अवाम खे बहितर ख़िदमतूं फ़राहम करे सघजनि। नंढियुनि ॻाल्हियुनि खे अना जो मसइलो बणाइण बदिरां एतिराम ऐं सहकार सां अॻिते वधणु घुर्जे। IG सिंध जे कराची बार पहुची वकील अॻवाननि सां अहम मुलाक़ात कई। पुलिस ऐं वकीलनि जा तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल करण ते इत्तफ़ाक़। IG सिंध जावेद आलम ओढो जो चवणु हो त पुलिस कॾहिं कॾहिं लाठ बि खणंदी आहे ऐं ग़लतियूं बि थींदियूं आहिनि। वकीलनि जे हथ में कलम आहे, तंहिं करे उन्हनि ते वधीक ज़िम्मेवारी आयद थिए थी। कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ वड़ाए चयो आहे त हीउ मामिलो वकील बिरादरीअ लाइ हिकु अहम मसइलो बणियल हुयो। बुनियादी मुतालबो FIR जी दाख़िला हुयो। IG सिंध जी ज़ाती आमद ऐं यकीन ॾियारण खां पोइ FIR दाख़िल कराइण वारो मुतालबो वापसि वठी रहिया आहिनि। आसमां ते हो ज़मीन ते जगमगाईंदो ऐं चंड पिण लही अची कदम ते सिर झुकाईंदो। बहार में ठमुरकंदी हुस्न गीत गाईंदो। बहार में ठमुरकंदी हुस्न गीत गाईंदो। उथो जो आसमां उथो जो आसमां खे ज़मीन ते लाहींदा। चऊं जहां खिलियो मुबारकूं असीं पिया गाईंदा। चऊं जहां खिलियो मुबारकूं असीं पिया गाईंदा। महरान टीवी जी अॼु 19वीं सालगिरह मल्हाई पई वञे। नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं। हेड ऑफिस हैदराबाद मां महरान टीवी जी सालगिरह जी तक़रीब मुनक़िद। महरान टीवी जे सरवाणो ग़ुलाम नबी मोराई ऐं ॿियनि केक काटियो। तक़रीब में कानूनदान मामा यूसुफ लखारी, सिंधी ॿोली जे बाख्तियार इदारे जे चेयरमैन शेर महराणी, सोबिया शेख ऐं ॿियनि जी शिरकत। भिटशाह में महरान टीवी जी सालगिरह जो केक काटियो वियो। डायरेक्टर न्यूज़ फ़ारूक हकड़ो, प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर, अज़मतुल्ला कुंबर ऐं ॿियनि केक काटे लतीफ़ सरकार जी दरगाह ते चादर चाढ़ी।
मीरपुर ख़ासि ख़ानगी स्कूल में एडवोकेट जावेद बाबर ऐं ॿियनि मेहरान टीवीअ जी सालगिरह जो केक काटियो वियो। घोटकीअ में शहरी इतिहाद तरफ़ां सालगिरह जो केक काटियो वियो। कंदकोट में मेहरान टीवी तरफ़ां सालगिरह मल्हाई वई। गुल मोहम्मद जखराणी समेत ॿियनि केक काटियो। काज़ी अहमद भरिसां ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले में पुलिस एहलकार शहीद हिकु पोरो मारिजी वियो। शुगर मिल भरिसां मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार मोहम्मद हसन कोसो शहीद थी वियो। मारिजी वियल मुबैना पोरो जी सुञाणप गुलाब शाह जे नाले सां थी। शहीद एहलकार जो मड़ काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल।